अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं धाॿेजि खां। सॼे दुनिया वांगुरु धाॿेजि शहर में भी जमात अहलसनत पारां वक़फे सां मुख़्तलिफ़ आलमन जी अॻवाणी में मदनी मस्जिद, चांद मस्जिद, धाॿेजि जामع مسجد غوثيا, धाॿेजि खां گهارو تائين سوين موٽر سائيڪل ڪارن جي ريلي कढी वई। इन मौक़े ते حافظ शहزاد, حافظ ناصر ऐं ॿियनि عالمن خطاب कंदे चयो, दीन सां ई दुनिया ठहे थी। जंहिंजो ईमान मज़बूط आहे उहो ई माण्हू दुनिया ऐं आख़िरत में कामयाबु आहे। अॼोको ॾींहुं असांजो ईद जो ॾियारो आहे। इन ॾींहं ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत थी ऐं सॼी दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया। फ्रांस जेका गुस्ताखी कई आहे उन जी मज़म्मत करियूं था। हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो था करियूं त फ्रांस जे सफ़ीर खे वापसि मोकिलियो वञे ऐं हुकूमती सतह ते फ्रांस जी सभिनी शयुनि जो बाइकाट कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, टीएन न्यूज़, धाॿेजि।